मोरो रिपोर्ट आरिफ अली यूसुफ ज़ई। मोरो में शहदाए करबला जी याद में 6 मुहर्रमुल हराम ते मरकजी इमाम बारगाह मोरो मां अलम पाक हज़रत अब्बास अलमदार अलैहिस्सलाम ऐं ज़ुलझना ते मुश्तमिल हिकु वॾो मातमी काफ़िलो अंजुमन हुसैनी मोरो जे अॻवाननि सैयद सज्जाद हैदर शाह, जावेद मुस्तफ़ा कांदड़ो, काशिफ अली बुरडो, डॉक्टर मुमताज़ अली मेमण, सैयद आफाक शाह, शेर अली साटी, सैयद गुलन शाह, शौकत अली सरियो ऐं ॿियनि जी ज़ेर निगरानी कढियो वियो, जेको मुख़्तलिफ़ पढ़नि सैयद नेहरू शाह पढ़ सैयद आलम शाह पढ़ मां थींदो खुशहाल पीर वटि पहुतो, जिते गुर्जन जो मातम करण बाद मातमी काफ़िलो मेन रोड मोरो खां थींदो पीर बुखारी तरफ़ रवां आहे, जिते मग़रिब जी नमाज़ अदा कई वेंदी। नमाज़ मग़रिबनि बाद मातमी काफ़िलो पंहिंजे अॻियां मंज़िल लाइ रवानो थी वियो। उन मौक़े ते मोरो DSP यार मोहम्मद रिंद, SHO मोरो मुजीब रहमान नारे जो दर्स, SHO मोहम्मद हनीफ, मेहर मोहम्मद ईसा डायरी मातमी काफ़िलो में सिक्योरिटी इंतजाम सख्त किया।